अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन जा सीख कबाब। चिकन जा सीख कबाब ठाहिण जे लाइ मूं वटि ही आहे 1/2 किलो चिकन आहे। उन खां अलावा ही लूणु ऐं मिर्च पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़, हिकिड़ो फुल टीस्पून गरम मसालो पीठल ऐं हिकिड़ो नंढो बसर आहे बिल्कुलु सन्हो चॉप थियल, ऐं सावा धाणा आहिनि सन्हा कटियल, हिकिड़ो अधु लीमो आहे, इन जा ॿिज मूं कढी छॾिया आहिनि, ऐं अदरक थूम आहे हिकिड़ो वॾो चमचो खाइण वारो, ऐं ही बेसण आहे, बेसण 2 वॾा चमचा खाइण वारा। इनखे मूं ड्राई रोस्ट कयो आहे, ख़ाली फ्राइंग पैन में मूं इनखे भुञी रखियो आहे। ऐं ही हिकिड़ो फुल टीस्पून जीरो आहे, अछो जीरो, उनखे भुञी ड्राई रोस्ट करे तए ते भुञी ऐं मूं उनखे कुटे रखियो आहे। ऐं उन खां अलावा ही सन्हा सावा मिर्च आहिनि चॉप थियल। असां हाणे अच्छा, आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ चिकन सीख कबाब की रेसिपी। उसके लिए मेरे पास ये 1/2 किलो चिकन का कीमा है, बारीक कटी हुई हरी मिर्च, हरा धनिया है, 1 लीमू है आधा, उसके मैंने बीज निकाल दिए हैं, 1 फुल चम्मच भरा हुआ खाने का अदरक लहसुन पिसा हुआ है, 2 बड़े चम्मच खाने वाले मैंने ये बेसन इसको भून के रख लिया है, और ये 1 फुल चम्मच जो है छोटा टीस्पून ये सफ़ेद ज़ीरा भून के उसको बारीक कूट लिया मैंने, पीस लिया, 1 छोटी प्याज बारीक कटी हुई, और ये 1 फुल छोटा चम्मच जो है गरम मसाला, नमक और मिर्च हस्बे जायका। इससे पहले थोड़ी सी एक तैयारी मुझे और करनी है। अच्छा, अब आते हैं इसकी रेसिपी की तरफ। सबसे पहले ये सारी चीज़ें हम इसमें मिलाएंगे। ये मिर्चें बारीक कटी हुई, अदरक लहसुन, नींबू का रस इसमें मिलाते हैं, हरा धनिया, सफ़ेद ज़ीरा भुना और कुटा हुआ, बेसन भुना हुआ 2 खाने के चम्मच, ये बारीक कटी हुई प्याज, और ये नमक मिर्च और गरम मसाला। एक चीज़ अभी इसमें और डालेंगे, पहले मैं इसको मिक्स कर लूँ। इसको बहुत अच्छी तरह से मिक्स करना है। बार बार हिनखे मिलाइणो आहे, चङी तरह सां हिनखे मिक्स करिणो आहे, जीअं सॼा मसाला हिन में ॾाढे सुहिणे नमूने मिक्स थी वञनि। एकदम से ये करने का काम नहीं है, इसको बहुत बार बार इसको मिलाएं। एक चीज़ अभी और शामिल करनी है, पहले इसको मिक्स कर लें तो मैं आपको बताती हूँ। अच्छा, ये मेरे पास देसी घी है, घर का बना हुआ, हमेशा मैं यूज़ करती हूँ। ये 1 भरा हुआ चम्मच, समझ लें कि 1 भरा हुआ टेबल स्पून, ये मेरे पास टीस्पून है इसलिए मैंने इसको 2 दफ़ा निकाला है। 1 भरा हुआ चम्मच खाने वाला हम ये भी इसमें मिक्स करेंगे। इसको बहुत अच्छी तरह से ॾाढे सुहिणे नमूने, ये हिकिड़ो फुल टेबल स्पून खाइण वारो हिकिड़ो फुल चमचो, तव्हां मक्खन भी विझी सघो था, बनास्पति घी, ठीक है, मक्खन या बनास्पति घी भी डाल सकते हैं। मेरे पास ये घर का बना हुआ था तो मैंने वही यूज़ किया है। अच्छा, ये अच्छी तरह मिक्स हो गया है, ये चंगी तरह मिली वियो आहे। हिनखे मां ॾींदमि कोयले जो धुओं, ठीक है, इसको मैं कोयले का धुआं दूंगी ताकि इसमें थोड़ी वो बारबेक्यू जो खुशबू है वो आ जाए। इसके बीच में मैंने गड्ढा बना लिया है इस तरह से, ये छोटी स्टील की प्याली में रखती हूँ दरमियान में। कोयला मेरा गरम हो रहा है,
अब हम, ये ऑयल है मेरे पास प्याली में, ढक्कन में रेडी कर रही हूँ। और कोयला इसमें रख दिया, जलता हुआ कोयला है। थोड़ा सा तेल डालेंगे और इसको फौरन हम ढक लेंगे। अच्छा, तब तक इंतज़ार करेंगे जब तक ये इसमें कोयले की खुशबू जो है, जो धुआं है, वो अच्छी तरह से रच जाए। हाणे ये तकरीबन 12-13 मिनट थी विया आहिनि त मां हिन जो जेको ढक बंदि करे रखियो आहे। ठीकु आहे। सो असां हाणे ॾिसूं था त छा थो हिन में सूरत हाल आहे। हिन में जेको आहे कोयले जो धुओं चङी तरह दम थी वियो आहे या न थी वियो आहे। ठीकु आहे। सो ही काफ़ी हद ताईं जेको आहे धुओं हिन में जज़्ब थी वियो आहे। ऐं हाणे असां हिन जा कबाब ठाहींदासीं। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिनखे हिकु दफ़ो चङी तरह मिक्स कयो। ऐं ॿी ॻाल्हि त अगरि तव्हां वटि सीख हुजे, जेके जिन सीखनि ते कबाब ठाहिबा आहिनि, त उन ते ठाहियो। अगरि सीख न आहे घर में त अहिड़े टाइप जो कोई सन्हे हैंडल वारो, सन्हे गन वारो कोई चमचो खणो। ठीक है। अगर आपके पास सीख है तो उससे बनाएं, नहीं है तो इस तरह का कोई पतले हैंडल वाला कोई चम्मच हो, उससे बनाएं। अब इस पे हम बना रहे, तो इस पे थोड़ा सा तेल लगाएंगे और थोड़ा तेल हम हाथ पे लगाएंगे। ठीक है। हिकिड़ो वॾे कोफ्ते जेतिरो गोलो हिकिड़ो ठाहियो ऐं हिन में असां ही सिर्फ़ु इन लाइ विझंदासीं जीअं हिन विच में सुराख थी पए ऐं उनजो सीख कबाब जो लुक अचे। चङी तरह सां हिनखे दॿाए शेप भी ॾियो। ठीक है। इसको अच्छी तरह से दबा लें और हर तरह से ये बराबर होना चाहिए। ऐसा ना हो कि कहीं से मोटा हो, कहीं से पतला हो। एक प्रॉपर शक्ल होनी चाहिए कबाब की। सो ही हिकिड़ो कबाब रेडी है, इनके लाहियूं था। ये देखें, इसको मैंने उतार दिया है और इसमें ये प्रॉपर जो सुराख है जैसे सीख कबाबों में होता है, इसी ढकने पे मैं रखती जाती हूँ। एक और बना लेंगे। सो घर में जेको आहे शयूं ठाहिण, खाधो पचाइण हिकिड़ो इंतहाई मज़ेदार कमु आहे। ऐं कोशिशि कजे त ॿाहिरां जे खाधे के अवॉइड कजे। ज़्यादातर अपने घर में बनाए, अपने बच्चों को अपने हाथ का बनाया हुआ खिलाएं। कभी कभी होटलिंग करना अच्छी बात होती है, लेकिन हर वक्त उसी पे डिपेंड करना अच्छी बात नहीं होती है। ठीक है। तो कोशिश करें कि घर में बनाएं। और मेरा ख्याल है प्यार से अपनी फैमिली के लिए खाना बनाना एक बड़ा अच्छा काम होता है, बड़ा खुश होने का काम होता है। सो हमेशा जेको आहे मां तव्हांखे चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। ठीकु आहे न, तॾहिं ई खाधे में जेको आहे हिकिड़ो सुठो ज़ाइक़ो ईंदो आहे। सो ही सॼा कबाब ठाहियूं था हाणे तव्हांजे साम्हूं ई। उन खां पोइ असां हिननि खे फ्राई कंदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकु दफ़ो ई असां हिन ते जेको ऑयल हयोसीं हिन चमचे जी डंडी ते, वो काफ़ी हुयो, छो त हिन में पाण बि चिकनाई आहे त हिन सां सुठो थी वेंदो ई हिन ते ऐं चिमड़ंदो कोन। ठीक है। इसमें खुद भी कीमे में भी चिकनाई मिक्स है तो वो इस पे चिपकेगा नहीं। लेकिन एक दफ़ा लगाना, पहली दफ़ा लगाना ज़रूरी है। सीख भी हो तो उस पर भी आप एक दफ़ा ज़रूर लगा लें। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इसी तरह से अहिड़ी तरह सां ही असां सॼा कबाब ठाहींदासीं। बिल्कुल पतले कागज़ जैसे नहीं बनाएं, क्योंकि ये फिर इसको यहाँ से उतारेंगे तो उसमें भी टूट सकता है, या फिर यहाँ से अगर नहीं टूटा तो तलने में टूट सकता है, तलते वक्त टूट सकता है। ठीक है। अहिड़ा सन्हा कागज़ जहिड़ा बिल्कुल न हुजनि ऐं इन्हनि खे कोशिशि करे थोड़ा थोड़ा मोटा रखो तो उन सां जेके आहिनि ही भॼंदा न। अगर आपने ये एकदम से बहुत बारीक पतले बना लिए तो ये टूटते हैं। जेकॾहिं हिते असांखे ठाहिण जे दौरान न टुटो त असांजो पचण जे दौरान ज़रूरु टुटंदो। इन करे कोशिशि कयो त हिननि खे थोड़ो मोटो ठाहियो, थोड़ो थुल्हो ठाहियो त जीअं ही भॼनि न।
सो अहिड़ी तरह सां असां हीअ सभु ठाहींदा वेंदासीं। हाणे हीअ सभु कबाब ठही विया आहिनि। ॾिसो अधु किलो की में मां ही 7 कबाब ठहिया आहिनि वॾा, ऐं हिकिड़ो नंढड़ो बचो जेको मूं हुते फ्राई करण जे लाइ रखियो आहे। हाणे असां हिकु हिकु करे इन्हनि खे फ्राई कंदासीं। फ्राई करण जे लाइ मां तेल जेको आहे पहिरियों खां ई हल्की बाहि ते गरम करण लाइ रखियो हो, ऐं हीअ हाणे हिकिड़ो हिकिड़ो कबाब करे असां हिन ते विझूं था, हिनखे फ्राई था कयूं। साइज़ ॾिसो सभिनी जो जेको आहे मूं इक्वल मोटो रखियो आहे त जीअं हीअ टुटनि न। पहिरियों असां हीअ पचाए था वठूं, हुन खां पोइ असां ॿिया विझंदासीं। हल्की बाहि ते, बल्कि हल्की खां थोड़ी वधीक मीडियम बाहि ते, तेज़ बाहि न आहे करणी त जीअं ही प्रॉपरली पची वञे। ईअं न थिए त ही जेको ॿाहिरां त पची वञे पर अंदरां कचा हुजनि। हिननि खे असां उथलाईंदा रहंदासीं। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे ये रेसिपी मुंहिंजी ज़रूरु वणंदी। ट्राई कजो, कोशिशि कयो, पाण घर में ठाहियो, ऐं मूंखे तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था त तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो। तव्हां ठाहिया त ॿियनि खे वणिया न वणिया, छा थियो, ठीकु आहे न। सो ही पचनि पिया, ऐं हमेशह मां चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, प्यार सां पकल खाधे जो ही टेस्ट ईंदो आहे। सो ज़रूरु तव्हां ट्राई कयो, ऐं मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधायो कीअं ठाहिया। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो आप वीडियो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, और आप मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि जो भी मैं मुस्तकबिल में कुछ शेयर करना चाहूँ उसको आप आराम से देख सकें। तो ये मेरे कबाब फ्राई हो रहे हैं। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी रेसिपी सां असां मिलंदासीं, ऐं तेसि ताईं जेको आहे का ॿी शइ अची वेंदी तव्हांजे साम्हूं, का ॿी वीडियो अची वेंदी। हमेशह पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं तव्हां पंहिंजे घर वारनि जे लाइ खाधो प्यार सां पचायो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं, तेसि ताईं अल्लाह वही।